पाकिस्तान प्रॉपर्टी नुमाइश जे 2 ॾींहनि वारी तक़रीब पंहिंजी कामयाबी सां पुॼाणी ते पहुती। नुमाइश में इमारात में रहंदड़ कारोबार शख़्सियतनि ऐं रियल एस्टेट जे माहिरनि खां अलावा कम्युनिटी जे वॾे अंक शिरकत कई। 2 ॾींहनि वारी नुमाइश दुबई में मक़ामी होटल में मुनक़द कई वई। प्रोग्राम जो ख़ासि महिमान दुबई जे कारोबार शख़्स माजिद हो। उन मौक़े ते ग्लोबल प्रॉपर्टी एक्सपो दुबई में गॾियल अरब इमारात में रहंदड़ ऐं पाकिस्तान मां आयल महिमान मियां मुनीर हंस, अशरफ खान, मियां अयूब, प्रोफेसर वसीम चौधरी, शाहिद हुसैन, गुल मोहम्मद जखरानी, मलिक शबीर ऐवान ऐं ॿियनि डेवलपर्स शिरकत कई। प्रॉपर्टी माहिरनि शिरकत कंदड़ खे पाकिस्तानी रियल एस्टेट जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। उन मौक़े ते पाकिस्तानी सोशल सेंटर शारजा जे सदर ख़ालिद हुसैन चौधरी ख़िताब कंदे चयो त परॾेही में रहंदड़ पाकिस्तानी पंहिंजे मुल्क जे करंगी जी हॾी जीअं आहिनि। इहे मुल्क जी मुआशरत में अहम किरदार अदा कनि था। इन मौक़े ते नुमाइश जे ऑर्गेनाइज़र मियां मुनीर हंस चयो त दुबई में पाकिस्तान प्रॉपर्टी एक्सपो जो इनकाद इन ॻाल्हि जो सबूत आहे त माण्हुनि जो असां ते एतमाद आहे ऐं ओवरसीज़ पाकिस्तानियुनि खे इन मां फ़ाइदो वठणु घुरिजे।